बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं पीराणो मंगरियो सदर पेटेल ज़िला बेपो ख़ासि साईं जन खे इहो ॿुधाईंदे हलां त 2021 खां असांजी जेका मौजूदा बाडी आहे उहा चूंडिजी आई आहे ऐं ज़िले बेपो ख़ासि जे उस्तादनि जो असां बिना कंहिं फ़र्क़ जे बिना कंहिं बि क़िस्म जे माना मतभेद जे त असां उस्तादनि जी ख़िदमत कई आहे ऐं उस्तादनि जा अपग्रेडेशन हुजे या जेका नई अपॉइंटमेंट जेके उस्ताद आया आहिनि उन्हनि जा डिफरेंस बिल हुजनि या उस्तादनि जा जेके बि मसइला आहिनि उहे सभु असां हल कया आहिनि। अहिड़ो मुंहिंजे ख़्याल में त को बि ज़िले बेपो ख़ासि में को उस्तादु कोन हूंदो जेको असांखे इहा शिकायत ॾिए त असां ज़िले बेपो ख़ासि जी बाडी वटि कमु खणी विया हुजूं ऐं असांजो न थियो हुजे। ऐं अॼु ॾींहं ताईं असांजे ज़िले बेपो ख़ासि में को बि अहिड़ो कमु उस्ताद जो न आहे जेको पेंडिंग में हुजे त असां हुनखे को इहो आसिरो ॾींदा हुजूं त अॼु न सुभाणे थींदो। हींअर मौजूदा सूरत हाल इहा आहे त असांजी सिटी मिरपुर ख़ासि में जा तक़रीबन ज़िले पूरे में 136 ऐं सिटी मिरपुर ख़ासि मां 70 माण्हू जेके कढे तहलके सिंधड़ी जे ॾूरान इलाइक़नि में तक़रीबन 60-70 किलोमीटर मिरपुर ख़ासि सिटी खां परे हुनखे ट्रांसफ़र कयो वियो। असांजे ज़िले मिरपुर ख़ासि जे उस्तादनि उन में असांजो डिविज़नल सदर ऐं असांजा जेके बि सिटी जा सदर जनरल सेक्रेटरी उन्हनि सभिनी सां गॾिजी पिटीशन दाख़िल कईसूं हाई कोर्ट ब्रांच मिरपुर ख़ासि में ऐं अलाह जी महिरबानी सां असांखे उते कामयाबी नसीब थी ऐं उन कोर्ट इहो हुकुम ॾिनो आहे त इन्हनि उस्तादनि खे साॻी जॻह ते वापसि रीपोस्ट कयो वञे। एसि ताईं इन्हनि उस्तादनि खे तव्हां न कढियो जेसि ताईं माना सेक्रेटरी साहिब खे हुकुम कयो वियो आहे DO डायरेक्टर खे त हिननि वेही उस्तादनि खे ऐं हिन जो मसइलो जल्द खां जल्द हल कयो वञे। ऐं इनशाला असां उस्तादनि खां इहा उमेदु कयूं था त पेटेल खे सॾ खां सॾु ॾियनि ऐं असां बि इहो उस्तादनि सां वचन था कयूं त उस्तादनि जी हर तरीक़े सां माना असां उस्तादनि सां गॾु आहियूं ऐं उस्तादनि जी मदद कई वेंदी। महिरबानी।